नाज़रीन, असांजा 2 सेनेटर्स हुकूमत के प्यारा थी विया आहिनि। शायद आइनी तरमीम जे हक़ में वोट ॾींदा। बैरिस्टर गौहर, सेनेटर फैसल सलीम ऐं ज़रका तैमूर शाहिद जी हुकूमत के प्यारे थियण जी तस्दीक कंदे चयो आहे त असां उन्ही जी मज़म्मत करियूं था। माण्हुनि खे जेकॾहिं आइन खणणो आहे त उन्ही खे जमहूरियत न चयो वेंदो आहे। हिन चयो त PTI बानी सां ॻाल्हियूं अधूरियूं रहियूं। आइनी तरमीम ते मुशावरत जारी हुई त पुलिस चई छॾियो त मुलाक़ात जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे। PTI बानी जे 36 हिदायतनि ताईं आइनी तरमीम ते वोट न ॾींदासीं। बैरिस्टर गौहर वधीक चयो त PTI बानी सां शुरूआती ॻाल्हियूं संदसि सिहत ऐं जेल जे हालतनि ते थियूं। PTI बानी जो पैगाम आहे त 100 साल बि जेल में गुज़ारणा पिया त गुज़ारींदुसि।